PPHI ज़िले थरपारक पारां इस्लाम कोट तालके जे UC खारियो गुलाम शाह जे बेसिक हेल्थ सेंटर अस्पताल जो इफ्तिताह डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI कैप्टन सूबदार शाहाणी, थर जे ईदी मामा विशन थरी, ज़िले काउंसलर सैयद जमाल शाह कयो। तकरीब में भरिसां वारे मुख़्तलिफ़ ॻोठनि वरवाई, आॾी जो तड़, लूणियूं समा, सूंदर ऐं ॿियनि ॻोठनि जे रवासी औरतुनि तोड़े मर्दनि शिरकत कई। उन मौक़े ते तकरीब में शरीक ॻोठाणनि जो चवणु हो त हाँ बिल्कुल सहूलतूं आहिनि पर अञा बि कई ज़रूरतूं आहिनि। जीअं डॉक्टर साहब जी अर्ज़ु कयो आहे एम्बुलेंस जो, हीअं जेकॾहिं अञा हिकिड़े डॉक्टर बि जेकॾहिं असांखे वधीक हुअणु खपे हिते। इन ते जेको साईं डॉक्टर साहब वारनि सुठी महिनत कई आहे ऐं इहो जेको से नओं प्रोग्राम जेको अञा ताईं जेको थोरी तमीर वग़ैरह। अस्पताल में खुराक जी खोट जो शिकार 400 ॿारनि खे रजिस्टर्ड कयो वियो आहे, जिन खे मेल न्यूट्रिशन वार्ड में पटी सां माप करण बाद खेनि खीर ॾिनो वेंदो। अस्पताल में बिजली जी सहूलियत लाइ सोलर सिस्टम ऐं पाणी लाइ सोलर पंप लॻायो वियो आहे। हिन अस्पताल में अञा ताईं एम्बुलेंस जी असांखे ज़रूरत आहे। मेन छो हाणे जॾहिं 24/7 थिए पियो त उन हिसाब सां असांखे एमरजेंसी केस खे डील करण असांखे एम्बुलेंस जी ज़रूरत आहे। ठीकु आहे, हुते सभु सहूलियतूं माशाल्लाह हाणे असांजो 24 कलाक थी वियो आहे। सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। लेडी डॉक्टर जे हिसाब सां मां हिते अची वई आहियां। अल्ट्रासाउंड असां वटि फैसिलिटी थी वई आहे। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI कैप्टन सूबदार शाहाणी जो चवणु हो त सहूलियत हर जगह ते हुअणु खपे, पर पहिरीं शुरूआती असां उन्हनि जेको आहे सो उन्हनि सेंटर तां शुरूआत कई आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह असां फर्स्ट फेज़ में 16 जेके आहिनि से मां ऐं ॿार जा जेके MCH सेंटर आहिनि उहे असां मुकमल कया आहिनि। अस्पताल में एम्बुलेंस खां सवाइ लेबोरेटरी टेस्टूं, अल्ट्रासाउंड ऐं ॿियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं ॿिनि डॉक्टरनि खां सवाइ 24 कलाक मुख़्तलिफ़ शिफ्टुनि में अमलो ड्यूटी ते मुक़ररु आहे। कैमरामैन जामन मिसराणी सां गॾु एजाज़ बजीर, सिंध टीवी न्यूज़, थरपारकर।